हाय 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 लेके जाओ जी। और अब जैसे आप लोग यहाँ आए हैं हमारे पास, ऐसे ही हमारे पास एक जबरदस्त से मेहमान मौजूद हैं जो धरती माला माल का आज हिस्सा बनने जा रहे हैं। अली प्लीज उन्हें इनवाइट कीजिए। बेहतरीन आर्टिस्ट है, कॉमेडी आर्टिस्ट वर्ल्ड स्टार आर्टिस्ट है। बेहतरीन उन किरदार कया आहिनि, उन किरदारनि सां पंहिंजो पाण मनरायो आहे। असांजो मुंहिंजो त ख़ासि करे तमामु पुराणो दोस्त आहे। हिकु ई ॻोठ जा असां सफ़र जी शुरूआत कई आहे। त तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में वाहिद रज़ा और पूज़ट खान। हाय 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 अल्लाह 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 हाय हाय। वाह 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 वाह। तव्हां मूंखे सफ़ा मंगणहार सम्झो छा? बस झट नचा सही हाणे असल में हुननि जे लेखे त को कद वारो अचे त मुतबर माण्हू जॾहिं एंट्री कई त हुननि ख़बर पइजी वई त कंहिं एंट्री कई आहे। वाह 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 ज़बरदस्त यार माशाल्लाह। सर कीअं अचणु थियो आहे तव्हांजो शो में? ईअं तव्हांजो ॿुधुमि तव्हां बि आयो, नुसरत मुग़ल बि आहे हा ऐं महिमान बि सुठा सुठा हुया, ख़बर पई अच्छा त बिन बुलाए हलिया हले आयो मिस कॉल ते हलिया वेंदा आहियो। ॾाढो ज़बरदस्त आर्टिस्ट आहे असांजो। ऐं सर वाहिद साहिबु तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त किरदार कया आहिनि ऐं पंहिंजो पाण मंझरायो आहे। उन टीवी ते बि, थिएटर ते बि, फिल्मनि में बि, ड्रामनि में बि। पर तव्हांजो जेको वायरल थियो उहो यूट्यूब ते पूज़ट खान जो तमामु ते तव्हांखे। हा क्या बात है। पूज़ट खान में असुल में करेक्टर कुझु अहिड़ो हुयो जंहिं माण्हुनि खे त वणियो पर मूंखे विहाए छॾियईं सफ़ा। छो भला? पूज़ट खान जा फ़ैसिला तव्हांखे ख़बर आहे न, पूज़ट खान हमेशह घरों ॾे घर होॾे फ़ैसिला ॿिन्ही जा थियनि। चटी कंहिं हिक ते धुर ते पवे उन कंहिं ते न, ॿई धुरियूं राज़ी, चटी पूज़ट खान भरे। हे हमरा जो ते लकीर अबा मैं पूछे वो ताकते बिलावने तू थे आई मैं फैसला कर ना। हा वाह मैं फैसले वारा ने कट लगाया। बाबा ओॾे हली वे हो ताकते उते तो मलींदो मां हेॾे करे भॼिया महिमाननि में। अब बाबा जल्दी कर, मेरा साहब आवे तो जल्दी कर, मेरा फैसला कर। हाणे ई ॻाल्हि कयां पियो फ़ैसिलनि जी। असल में फ़ैसिला मां शुरू कया पहिरियों त शौक़ सां मां ॾंड चटियूं 1000 10,000 5000 50,000 ज़मीना बनी बारा विञायमि। हाणे हीउ फ़ैसिलो अची बाबा तूं ॿुधाए हिन सां कीअं निबेरिया? कहिड़ो फैसलो सही हो? थोरो ॿुधायो असांखे बि। हा तव्हां ॿुधायो त हाणे हीउ फ़ैसिलो खणी आयो आहे साईं। मुंहिंजो फ़ैसिलो करे मुंहिंजी जेको आहे सो गर्लफ्रेंड भॼी वई आहे। हाणे तूं भरे ॾे। मन त हिन जा फैसला अहिड़ा हूंदा आहिनि जेको फ़ैसिलो कंदो, जेकी चटी पवंदो आहे उहो रैस पाण भरींदो आहे। हाणे गर्लफ्रेंड हुनजी गुम थी आहे, तोखे गर्लफ्रेंड तोखे ॾियणी आहे। हाणे त मूंखे गर्लफ्रेंड तूं भरे, मुंहिंजी गर्लफ्रेंड भरी वई। अरे हिन उमिरि में यार कबर में पेर आहे तुंहिंजो, ही गर्लफ्रेंड मैं कबर से पैरे मूंखे लॻे थो तव्हांजे घर में का चङी माई ताड़ी आहे तॾहिं हरू भरू गर्लफ्रेंड भॼाई आहे हुन। यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, हिन उमिरि में तोसां छोकिरियूं फासनि थियूं। आजकल मिस कॉल दे रहा था उस दिन मैं कहता ट्राई मोबाइल आ देखो 5-5 लाख जांच 6 सीमा पोजनी। तो तुरे कालू अचनि थियूं। अरे रोज 5-6 कालाम जन हिकड़ी मोबाइल ते बीच 100 कालाम जन जंहिंमें 100 काल हूंदी थी उहो कहिड़ी आहे मोबाइल? अहिड़े करे हिकिड़ी त मुंहिंजी आहे हीअ। हाँ और अदा ये दोनों मेरे हैं। न न न न मां सम्झी वियुमि। हे जंहिंमें 100 कालूं अचनि थियूं न उहा हिन जी मोबाइल न, ही मुंहिंजे ख़्याल में घरवारी जी मोबाइल कयूं। हल बाबा हल, तूं भॼ पराई मोबाइलूं खणी करे तूं भॻो आयो हरू भरू। भॼ भॼ हल हल वाह वाह वाह। ये फैसला वाहिद रज़ा जे लाइ भरपूर ताड़ियूं। हीउ आर्टिस्ट उहो आहे जेको टीवी ते जेतिरो खिलाईंदो हूंदो पर असां अदाकारनि खे ॾाढो खिलाईंदो आहे। अदा हाणे इहो फ़ैसिलो जेको हाणे आयो आहे हिन में तव्हां कोऑपरेट कंदव असां सां त वरी को दिलासो सुठो न। जेके फ़ैसिला मां कया आहिनि सभे मां भरे ॾिननि। यकीन हीउ करे फ़ैसिलो हाणे हो वाह, यकीन करे पहिरियों दफ़ो का चङी माई असांखे हिते मिली आहे। हाणे इहा चटी में उठे त भली वठी वञे, जेको माल खणी राज़ी हुजे त। हा मुंहिंजी इज़त रखी, पूज़ट खान इज़त रखी त पोइ माई जो हथु खणाए भरपूर सारी वाहिद रज़ा जे लाइ। ऐं वरी महिरबानी वाहिद रज़ा साहिबु तव्हां आयो असांजे प्रोग्राम में ऐं 4 चंड लॻाया तव्हां प्रोग्राम में। प्रोग्राम असांजो लाइव आहे, टाइम घटि आहे, तव्हां सां एतिरो ॻाल्हाइजे आहे
हिते बाक़ाइदे ये वेड़ हुजे हा महिरबानी असां ये भाई दादा की साथ में जबरदस्त गिफ्ट हैम्पर जाएगा एक हिकिड़ी असां ये जेको आहे भाभी जे लाइ तव्हांखे ये फर्स्ट स्टेज जेके ही ख़ास करे बाबा ही हिकिड़ो मिनट में खोली दो ये जेकी गिफ्ट ॾियां थो न हिनखे भाई म्यूजिक बंद करो भाईजान क्या हो गया गाड़ी निकल रही है आपकी क्या हो गया आपको आहा हा हाय 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 क्या बात है भाई भाई- जरा खवातीन तवज्जो दे इधर क्या ये जो बात गिफ्ट- है ये भाई ॾिसो हे माइन जी ॻाल्हि करे पियो त माइन वारी गिफ्ट मिली अथसि वाह वाह बाबा हे आजा, वञी आजा, करे मिल गए। असांजे तरफ़ो भाभी खे ॾिजांइ कौन सी वाली हे भी भाभी जे लाइ ऐं तुंहिंजे लाइ देगड़ी पई आहे उहा बेबी अच्छा तुंहिंजे लाइ ही आहे बिन एहसान हे बिन एहसान जो भी तोखे असां गिफ्ट ॾियूं था पिया बिन एहसान बेहतरीन इहो तुंहिंजो ये बेबी जी। डायपर जो है ये तिफल का बेबी डायपर है ओके। अच्छा डायपर थैंक यू Thank you, भाई दादा। भरपूर ताड़ी बस ये बिल्कुल ठीक है और बिल्कुल ठीक बन रही है आप आवाज कर बात करें इनसे हेलो मुस्कान आवाज अचे थी चलो सेट करें प्लीज 3 2 1 चलो उबते आते थे उबते आते थे उबते आते थे उबते आते थे सुबते आलिया 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 आगते बस में पैर वट थोड़ा आगते जल्दी जल्दी हां क्या बात है तालियां सुबते आते बा कदम आगते एडे बोलते आले आते तो हेट इंजय बस आकड़ो करते बोलते इंजय बस आकड़ो बेबी बाला ये देख रही थी बा कदम आगते बोलते ओ अच्छी में आगते थोड़ो ओयो अच्छी आलिया थोड़ा उबते आते थे हाँ इन्हीं तरफ आगते हटनी वन हट अच्छी में बाल अरे शोर तो मचाओ इन तरफ उबती तरफ हाँ खन उबती तरफ हल्दी वन जल्दी लियो ना आगते बस अच्छा ये मुझे दे दो भाई बस साल सीख के ठीक है इसका अबाया था बस अभी क्या इसका करें? अबाया इसका दुपट्टा था इसको नजर नहीं आ रहा था मुझे दो इसको मुझे नजर आ रहा था इनको नजर नहीं आ रहा था अच्छा जज्बाती भाई भाई सुने फैसला ये एक मिनट, कि दोनों को देते हैं दोनों दोनों ले रही है ठीक है चलो ऑनेस्ट फूड का भाई दे गिफ्ट दो। आओ ऑनेस्ट फूड का गिफ्ट है ना ऑनेस्ट फूड का गिफ्ट ये रखा हुआ जायका और सबको भाई ऑनेस्ट भाई ये आपके लिए ये भाई विनर के लिए और ये आपके लिए आपके लिए दो निस्बा की गिफ्ट निस्बा। हैम्पर दो निस्बा की गिफ्ट थैंक यू हैम्पर क्या हुआ निस्बा तो नहीं है निस्बा ओके ये ले क्यों चलो तालियां होनी चाहिए मिलके अच्छा अल्लाह क्या बात है भाई भाई वाह, तारीफ वाह।